अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। ही स्कूल रिलेटेड कुछ फुल फॉर्म्स आहिनि जेके मोस्ट इम्पोर्टेंट आहिनि ऐं असांखे यादि करणु ज़रूरी आहिनि। सो पहिरियों नंबर आहे एम ए जो फुल फॉर्म आहे मास्टर ऑफ साइंस। बी ए जो फुल फॉर्म आहे बैचलर ऑफ आर्ट्स। एम सी क्यू जो फुल फॉर्म आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चंस। एन टी एस जो फुल फॉर्म आहे नेशनल टेस्टिंग सर्विस। एम एस सी जो फुल फॉर्म आहे मास्टर ऑफ साइंस। एच एस सी जो फुल फॉर्म आहे हायर सेकेंडरी सर्टिफिकेट। एच ई सी जो फुल फॉर्म आहे हायर एजुकेशन कमीशन। ए आई ओ यू जो फुल फॉर्म आहे अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी। पी टी ए जो फुल फॉर्म आहे पेरेंट टीचर एसोसिएशन। वीडियो सुठो लगे तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं लाइक कमेंट शेयर करें।